सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब ॾहों सबक़ यारहों बाब जो तत चैप्टर रिव्यू ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हाणे असां पंहिंजी साइंस जी किताब जो 10हों बाब पूरो कयो ऐं रिवायत मुताबिक़ असां हिन बाब जो तत हिन सबक़ में कंदासीं। ॿारो असां रोशनीअ जे बारे में बुनियादी ॼाण जेका असां वठी उनखे दोहरायोसीं ऐं असां ॾिठो त जिस्म रोशन चिमकंदड़ ऐं गैर रोशन हूंदा आहिनि। गैर रोशन उहे हूंदा आहिनि जिस्म जिन मां रोशनी कोन ख़ारिज थींदी आहे, जीअं किताब थियो, कलम थियो, असांजा कपिड़ा थिया, मेज़ थी, कागज़ थियो। ऐं ॿिया जिस्म जेके हूंदा आहिनि रोशन जिस्म हूंदा आहिनि जिन मां रोशनी निकिरंदी आहे, जीअं सिज थियो, टार्च थी या खुड़ खबीतो थियो। ऐं हिकिड़ा चिमकंदड़ जिस्म यानी इल्यूमिनेटेड ऑब्जेक्ट्स हूंदा आहिनि जेके ॿियनि रोशन जिस्मनि जो रोशनी खणी असां ताईं पहुचाईंदा आहिनि, उनखे रिफ्लेक्ट करे उनखे मोटाए असां ताईं पहुचाईंदा आहिनि। जीअं चंड थियो, चंड जी पंहिंजी रोशनी कोन हूंदी आहे, उहा सिज जी रोशनीअ खे असां ताईं पहुचाईंदो आहे। सो आहिनि त उहे गैर रोशन पर उहे चिमकंदड़ या जगमगाईंदड़ जिस्म हूंदा आहिनि। उन खां पोइ असां ॾिठो त इन हिसाब सां त रोशनी कंहिं शइ मां गुज़रे थी या केतिरे क़दुरु गुज़रे थी। असां ॾिठो त शफ़ाफ़ जिस्म आहिनि जिन मां सॼी रोशनी निकिरी वेंदी आहे, नीम शफ़ाफ़ या ट्रांसलूसेंट जिस्म हूंदा आहिनि जिन मां थोरी रोशनी निकिरी वेंदी आहे ऐं थोरी जेका उनमें अटकी पवंदी आहे, ऐं ओपेक हूंदा आहिनि जिन में रोशनी गुज़री कोन सघंदी आहे, सॼी उन मां वापसि अची वेंदी आहे, उनखे गैर शफ़ाफ़ यानी ओपेक जिस्म चइबो आहे। उन खां पोइ असां ॾिठो त रोशनी सिधी लीक में हलंदी आहे, उन जो सफ़र जेको आहे उहो कॾहिं बि टेॾो मेॾो कोन हूंदो आहे, हमेशह सिधी लीक में हूंदी आहे। असां इहो ॾिठो त पाछो कीअं थो ठहे। असां ॾिठो त जेकॾहिं शइ जंहिंजो पाछो ठहे थो उन रोशनीअ जे वेझो ईंदो त पाछो वॾो थींदो वेंदो, पर जेकॾहिं उहो परदे जे वेझो ईंदो त पाछो नंढो थींदो वेंदो। इन खां अलावा असां ॾिठो त पिन होल कैमरा में या कैमरा में शइ जो अक्स कीअं थो ठहे ऐं कीअं रोशनी जा किरणा हिकिड़े टुंगड़े मां जेको आहे पास थी गुज़री ऐं नंढो अक्स परदे ते ठाहिनि था। ॿारो असां ॾिठो त रोशनीअ जे सफ़र में जंहिं रुकावटूं थियूं अचनि त रोशनी या त मोट खाए थी यानी रिफ्लेक्शन थी थिए, या अब्ज़ॉर्ब थी वञे, जज़्ब थी वञे, या ट्रांसमिट थी थिए यानी उन मां लंघी थी वञे। उहे टिनि क़िस्म जा थींदा आहिनि। ऐं असां इहो बि ॾिठो त जॾहिं अब्ज़ॉर्प्शन थी थिए त रोशनी जज़्ब थियण जे करे शइ जो गर्मीअ जो दर्जो वधी थो वञे यानी शइ गरम थी वञे। असां इहो बि ॾिठो त सॼी रोशनी न को जज़्ब थींदी आहे, न को लंघी वेंदी आहे, न को मोट खाईंदी आहे, पर कुझु रोशनी जज़्ब थींदी आहे ऐं कुझु मोट खाईंदी आहे। अहिड़ी तरह कुझु लंघी वेंदी आहे ऐं कुझु मोट खाईंदी आहे। त रोशनीअ जी मोट हर टिनी तरीक़नि में मौजूदु हूंदी आहे गॾोगॾु। असां इहो ॾिठो त जॾहिं रोशनी कंहिं लसे मथाछरे ते किरे थी त उन जा जेके ईंदड़ किरण आहिनि उहे हिकिड़े नुक़्ते ते किरनि था जंहिंखे असां पॉइंट ऑफ इंसिडेंस चवंदा आहियूं यानी किरण जो नुक़्तो, ऐं उन खां पोइ जेका रोशनी हिन मां वापसि थी वञे उनखे असां रिफ्लेक्टेड रे यानी मोट खाधल किरणो चवंदा आहियूं। असां इहो ॾिठो त आईने में अक्स कीअं थो ठहे ऐं जिस्म जो अक्स आईने में असांखे कीअं थो नज़र अचे। कंहिं रोशन ज़रिए सां यानी रोशन जिस्म तां रोशनी उन जिस्म ते पए थी, उहा रोशनी उतां मोट खाई आईने में थी वञे ऐं आईने मां मोट खाई असांजे अखियुनि में थी अचे। असां रोशनीअ जे मोट जा ॿ क़ाइदा ॾिठा ऐं पहिरें क़ाइदे मुताबिक़ असां ॾिठो त मोट खाईंदड़ किरणे जी कुंड ऐं ईंदड़ किरणे जी कुंड साॻी हूंदी आहे, यानी एंगल ऑफ इंसिडेंस इज़ इक्वल टू एंगल ऑफ रिफ्लेक्शन, आई इज़ इक्वल टू आर। असां इहो बि ॾिठो त नॉर्मल छा हूंदो आहे, उहो उन नुक़्ते ते किरण वारे नुक़्ते ते उमूद हूंदो आहे, यानी पॉइंट ऑफ इंसिडेंस ते उमूद खे नॉर्मल चइबो आहे। So angle of reflection is equal to angle of incidence. असां ॿियो क़ाइदो ॾिठो, इंसिडेंट रे, नॉर्मल ऐं रिफ्लेक्टेड रे टे हिकिड़े प्लेन में हूंदियूं आहिनि ऐं साॻी यानी साॻी सतह में हूंदा आहिनि, यानी मोट खाईंदड़ किरणा ईंदड़ किरणा साॻी सतह में हूंदा आहिनि। असां ॾिठो त जंहिं रोशनीअ जी बीम यानी पूर्व विछोड़ किरणा कंहिं बि स्मूथ रिफ्लेक्टिंग सर्विस ते यानी लसे हमवार ऐं चमकंदड़ मथाछरे ते था पवनि त उहे बाक़ाइदे मोट खाइनि था। उहे जंहिं तरीक़े सां अचनि था सभु गॾु ओड़ी तरह मोट खाई
हिकिड़ी साॻी कुंड ते ॿई सभई रिफ्लेक्ट था थी वञनि। पर जेकॾहिं रोशनीअ जी बीम यानी पूर्व छोड़ किरणा कंहिं खुहरे नाहमार मथाछिरे ते था किरनि त उहे मुंतशिर थी था वञनि ऐं हर को किरणो अलॻि अलॻि मोट थो खाए मुख़्तलिफ़ डायरेक्शन में। इन खे असां पखिड़ियल या मुंतशिर मोट यानी डिफ्यूज़ ऐं रेगुलर रिफ्लेक्शन चवंदा आहियूं। तो असां ॾिठो त रेगुलर रिफ्लेक्शन छा हूंदी आहे ऐं इरेगुलर रिफ्लेक्शन छा हूंदी आहे। असां सिधे आरसे में अक्स ठाहे उन जूं ख़ासियतूं बि ॾिठियूं। असां ॾिठो सिधे आईने में जेको अक्स ठहे थो उहो आईने जे पुठियां थो ठहे ऐं उन महिल थो ठहे जंहिं महिल असां हिन लाइन खे वधाए ऐं पुठियां था कयूं तॾहिं असांखे उहो अक्स ठाहे सघूं था कागज़। असां ॾिठो त सिधे आने में अक्स जूं ख़ासियतूं आहिनि त उहो वर्चुअल यानी मजाज़ी या ख़्याली हूंदो आहे। image is formed behind the mirror, आरसी जे पुठियां ठहंदो आहे। The image is the same distance behind the mirror as the object is in front of the mirror. यानी जिस्म जो अक्स आरसे खां ओतिरो ई परे ठहंदो आहे जेतिरो परे जिस्म हूंदो आहे। The image and object have same dimensions, यानी अक्स ऐं जिस्म जी माप हिक जेतिरी हूंदी आहे। इहो बि ॾिठोसीं त इमेज इज़ लेटरली इन्वर्टेड, यानी अक्स खाॿे पासे उबतो ठहंदो आहे। असां कागज़ ते कंहिं ॾिनल शइ जो अक्स ठाहिण जो तरीक़ो ॾिठो ऐं ॾिठोसीं त जामेट्री कीअं ठहंदी आहे। असां ॾिठो त ठाहिण लाइ असांखे जिस्म जे हर ख़ासि हिसे मां आरसीअ ते उमूद ठाहियो। हीअ असांजी आरसी हुई ऐं हीअ असांजो को जिस्म हो। उनमें असां नुक़्ता मार कया, उन खां पोइ हर हिसे मां उमूद ठाहियोसीं आरसीअ ते, उन्हनि जे पुठियां ओतिरे ई फ़ासिले ते नुक़्तो लॻायोसीं जेतिरे फ़ासिले ते असांजो असली नुक़्तो हो ऐं पोइ असां उहे नुक़्ता मिलाए असां जेको आहे इमेज ठाहे वरितो। अहिड़ी तरह असां पेन जो इमेज जेको असांजो हीअ ऑब्जेक्ट हो उनजो इमेज असां हिन पासे आईने जे ठाहे वरितो। असां सिधे आईने में ठहंदड़ अक्स खे पिन होल कैमरा या कैमरा में ठहंदड़ अक्स सां कंपेयर कयो, मुक़ाबिलो कयो। असां ॾिठो त सिधे आने में वर्चुअल यानी ख़ाली अक्स ठहंदो आहे, पर पिन होल कैमरा में हक़ीक़ी यानी रियल अक्स ठहंदो आहे। जेको सिधे आने में अक्स हूंदो आहे उहो लेटरली इनवर्स हूंदो आहे, पर वर्टिकली इन्वर्टेड हूंदो आहे पिन होल कैमरा में यानी कैमरा में। सिधे आने में अक्स आने जे पुठियां साॻे फ़ासिले ते ठहंदो आहे, पर पिन होल कैमरा में पर्दे ते मुख़्तलिफ़ फ़ासिले ते ठहंदो आहे। सिधे आने में अक्स जिस्म जेतिरो ई हूंदो आहे, पर पिन होल कैमरा में जिस्म खां नंढो हूंदो आहे। असां ॾिठो त सिधी आसे जो आम इस्तेमालु असां जेको कंदा आहियूं उहो सींगार लाइ, पंहिंजी शिकिल ऐं कपिड़ा था ॾिसण लाइ, कपिड़नि खे सुहिणो करण लाइ ऐं कपिड़नि ते टांकण लाइ ज़ेवरनि में इस्तेमालु कंदा आहियूं। असां उन खे जायुनि ऐं जॻहियुनि खे सींगारण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं हिते असां जायुनि ऐं जॻहियुनि खे सींगारण लाइ इस्तेमालु कयो आहे। असां बिंदराईंदड़ शयुनि ऐं रांदीकनि में इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं असां ॾिठो त कैलेडास्कोप में कीअं जेको आहे 3 आईना इस्तेमालु थींदा आहिनि। असां हिफ़ाज़त लाइ पोयां ऐं पासे जो मंज़र ॾिसण लाइ बि इस्तेमालु कंदा आहियूं। असां उनखे डॉक्टरी औज़ारनि में ऐं साइंसी औज़ारनि में इस्तेमालु कंदा आहियूं। कैमरा में अंदरि बि हिकिड़ो आईनो इस्तेमालु थींदो आहे। ॿारो असां हिन खां पोइ ॾिठो त पेरीस्कोप कीअं कमु कंदो आहे। पेरीस्कोप उहो इंस्ट्रूमेंट हूंदो आहे जंहिंमें आबदोज़ में वेठल अमलो समुंड जे मथाछिरे जो मुशाहिदो कंदो आहे। आबदोज़ जे अंदरि आहे, उहो समुंड जे मथाछिरे ते जेके जहाज़ हलनि था या जेका बि चुरपुर थिए थी उन खे ऑब्ज़र्व कंदा आहिनि। इहो हिकिड़ी तमामु सिंपल डिवाइस आहे। हुन में दरअसल 2 आईना लॻल हूंदा आहिनि जेके 45 दर्जन ते हिकिड़े पाइप में लॻल हूंदा आहिनि। उन खां पोइ जॾहिं अक्स या रोशनी जा किरणा हिकिड़े आईने ते पवंदा त उहे मोड़ खाई हेठि वेंदा, उन खां पोइ ॿिए आईने मां मोड़ खाई असांजे अखि जे तरफ़ ईंदा ऐं असांखे अखि में उहो मंज़र नज़र ईंदो जेको हिते हूंदो। ॿारो हिन बाब में असां स्फेरिकल मिरर्स जा क़िस्म बि ॾिठा, यानी गोलाई वारनि आइननि जा क़िस्म। असां ॾिठो त चिपकियल ऐं उपटियल आईना हूंदा आहिनि। चिपकियल आईना यानी कॉनकेव मिरर्स हूंदा आहिनि ऐं उपटियल आईना कॉनवेक्स मिरर्स हूंदा आहिनि। कॉनकेव मिरर में मसालो ॿाहिरां लॻल हूंदो आहे ऐं रिफ्लेक्टिव सरफेस अंदरि हूंदी आहे, पर उपटियल यानी कॉनवेक्स मिरर में मसालो अंदरि लॻल हूंदो आहे ऐं रिफ्लेक्टिव सरफेस ॿाहिरि हूंदी आहे। असां चिपकियल आइननि में अक्स जूं ख़ासियतूं ॾिठियूं। असां ॾिठो त जेकॾहिं वेझो रखियल आहे जिस्म जो अक्स त उहो ख़्याली ठहंदो,
सुबतो ठहंदो, आईने जे पुठियां ठहंदो ऐं जिस्म खां वॾो ठहंदो, ठीकु आहे न। जिस्म अक्स जेको आईने जे वेझो रखियल आहे, पर जेकॾहिं जिस्म आईने खां परे रखियल आहे त उहो हक़ीक़ी ठहंदो। हेठि मथे उबतो यानी वर्टिकली इन्वर्टेड ठहंदो, परदे ते मुख़्तलिफ़ फ़ासिले ते ठहंदो ऐं जिस्म खां नंढो हूंदो। असां कुझु ॼाण नज़र जी हद यानी फील्ड ऑफ व्यू जे बारे में बि हासिल कई। जेकॾहिं इंसान जो मथो आहे त इंसान खे जेको साफ़ नज़र थो अचे उहो रुॻो हिननि ॿिन्ही लाइनुनि जे विच में अचे थो, जेको ज़रे घटि 30 डिग्रियूं हिकिड़े पासे ऐं 30 डिग्रियूं ॿिए पासे आहे, यानी 60 डिग्री जे एंगल ते इंसान साफ़ ॾिसी सघे थो। उन खां पोइ नज़र जी हद 62 डिग्री हिकिड़े पासे ऐं 62 डिग्री ॿिए पासे आहे, यानी टोटल सम्झो त 125 डिग्री इंसान जेको आहे उहो ॾिसी सघे थो। उन खां पोइ हिते इंसान खे जेका बि शइ हूंदी उहा नज़र कोन ईंदी। जेकॾहिं असां इन खे कंपेयर कयूं आईने सां त सिधे आईने में छा थो थिए, जो हीउ जेको हिसो आहे उहो ॿीणो थो थी वञे। उनजे करे असां बजाए इन जो बग़ैर आईने जे ॾिसूं, जॾहिं आईने में ॾिसंदा आहियूं त असांखे उहो फील्ड ऑफ विजन यानी अक्स जी पखेड़ ॿीणी थी वेंदी आहे ज़रे घटि। पर जेकॾहिं उहो ई असां कॉन्वेक्स मिरर में ॾिसंदा आहियूं, कॉन्वेक्स मिरर में फील्ड ऑफ व्यू तमामु वॾो थी वेंदो आहे, छो त कॉन्वेक्स मिरर हिते गोलाई ते हूंदो आहे, उनजे करे हीउ जेको रिफ्लेक्टेड जेके बीम्स आहिनि या रिफ्लेक्टेड किरण आहिनि उहे तमामु वॾी पखिड़े ते हूंदा आहिनि। असांजो फील्ड ऑफ व्यू वधी वेंदो आहे कॉन्वेक्स मिरर में प्लेन मिरर खां ऐं प्लेन मिरर में बग़ैर मिरर जे। हिते असांजो घटि आहे, हिते थोरो उन खां वधीक आहे ऐं कॉन्वेक्स मिरर में अञा बि वधीक आहे। असां कॉन्वेक्स मिरर में यानी उपटियल आइननि में अक्सर जूं ख़ासियतूं वठूं त उहो ख़्याली ठहंदो आहे यानी वर्चुअल हूंदो आहे, सुबतो हूंदो आहे यानी स्ट्रेट हूंदो आहे, आईने जे पुठियां हूंदो आहे, जिस्म खां नंढो ठहंदो आहे ऐं घणी पखेड़ वारो हूंदो आहे यानी लार्ज फील्ड ऑफ व्यू हूंदी आहे। असां ॾिठो त कॉनकेव मिरर में हिकिड़ो जाइ हूंदी आहे जंहिंखे फोकस चइबो आहे। उन फोकस ते रखियल रोशनी जा किरण जॾहिं सां टकराए ऐं ॿाहिरि निकिरंदा आहिनि त उहे हिकिड़े बीम जे सूरत में पूर्वचोर थी ॿाहिरि निकिरंदा आहिनि। उनजे करे गाॾियुनि में ऐं टार्च में जेको बल्ब रखियल हूंदो आहे उहो आईने जे फोकस ते रखियल हूंदो आहे, त हिकिड़ो कॉनकेव मिरर हूंदो आहे उनजे फोकस ते बल्ब रखियल हूंदो आहे, इन लाइ जीअं रोशनी परे ताईं वञी सघे। असां ॾिठो चिपटियल आईनो जॾहिं वेझो खां इस्तेमालु कबो आहे ऐं जिस्म जे वेझो हूंदो आहे त उनखे अक्स खे वॾो करे ऐं वेझो करे ॾेखारींदो आहे ऐं सुबतो हूंदो आहे। त उनजे करे कॉनकेव मिरर डेंटिस्ट जे यानी ॾंदनि वारे डॉक्टर जे इंस्ट्रूमेंट्स में इस्तेमालु थींदा आहिनि। असां जेको शेव कंदा आहियूं आईना उन्हनि में थींदा आहिनि ऐं औरतूं जेको मेकअप कंदियूं आहिनि उन्हनि आइननि में इस्तेमालु थींदा आहिनि। असां ॾिठो त उपटियल आईने में घणी पखेड़ खे सिधो करे ॾेखारण जी ख़ासियत हूंदी आहे, यानी लार्ज फील्ड ऑफ विजन हूंदी आहे। उनजे करे उपटियल आईना गाॾीअ में बैक व्यू मिरर ऐं साइड व्यू मिरर जे तौरु इस्तेमालु थींदा आहिनि, जीअं असांखे पुठियां जी ट्रैफ़िक वधि में वधि नज़र अचे। उन खां अलावा स्टोरनि में बि उहे शीशा लॻल हूंदा आहिनि, उहे आईना लॻल हूंदा आहिनि, जीअं स्टोर जे मालिक खे घणी पखेड़ नज़र अचे ऐं उहो पंहिंजे स्टोर जे माल खे चोरीअ खां या भॼण खां बचाए सघे। अहिड़ी तरह जेके ब्लाइंड कर्व्स हूंदा आहिनि, या जितां असांखे नज़र न ईंदो आहे त पुठियां गाॾी अचे पई थी या न, उन्हनि ब्लाइंड कर्व्स ते बि ब्लाइंड व्यू मिरर्स लॻल हूंदा आहिनि, जेके असांखे ड्राइवर खे अक्स ॾेखारींदा आहिनि त हिन कर्व जे पुठियां यानी जेकॾहिं कर्व ते को जबल आहे या को ॿी शइ आहे त उनजे पुठियां गाॾी अचे पई थी या न। अहिड़ी तरह उपटियल आइननि में अक्स जी जेका फील्ड ऑफ व्यू हूंदी आहे या फील्ड ऑफ विजन हूंदी आहे उहा वधी वेंदी आहे ऐं उन्हनि जो इस्तेमालु इन तरीक़े सां थींदो आहे। ॿारहों हाणे बाब जो ख़ुलासो पूरो कयोसीं। ॿिए सबक़ में असां मश्क वारा सुवाल कंदासीं यानी रिव्यू क्वेश्चन्स कंदासीं, जीअं असां पंहिंजो पाण खे परखे सघूं त छा यादि रहियो। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।